नाज़रीन, कंबर वेझो हथियारबंदनि गोलियूं हणी नौजवान खे क़त्ल करे छॾियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे कंबर मां बहरान टीवी जो रिपोर्टर तुफैल चांडियो। जी तुफैल, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल सारा ये कंबर जे ॻोठ ताज मोहम्मद जी वांड भरिसां बुरई बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे ऐं फायरिंग जे नतीजे में हिकु ॼणो क़त्ल ऐं हिकु ॼणो जेको आहे सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में 40 वरनि जो किफ़ायतुल्लाह बुरई थड़े ते क़त्ल थी वियो आहे, जॾहिं त गोली लॻण सबबि संदसि सोट ख़लील अहमद बुरई सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे। अहिड़ो इतलाह मिलण ते ड्रिग थाणे जी पुलिस जेका आहे वाक़े वारे हंधि पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे पंहिंजी तहवील में खणाए कंबर अस्पताल पहुचायो आहे। जॾहिं त अहिड़े वाक़े मुतलिक़ पुलिस जो चवणु आहे त धुरियुनि में पाण में ज़ाती तकरार हलंदड़ हुयो, जेका इहो अहिड़ो वाक़ियो पेश आहे ऐं अञा बि पुलिस वधीक हिन मामले जी जांच करे पई। हिन वक़्तु ताईं अहिड़े वाक़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो आहे, न वरी का गिरफ़्तारी अमल में अची सघी आहे। जी तुफैल, अवां जी महिरबानी।